नओं देरो मां ख़बर शामिल कंदासीं त ईरान जे शहर तेहरान जे किले गाबरी वारे इलाक़े में घर अंदर गैस जो सिलेंडर फाटण सबबि नओं देरो भरिसां ॻोठ राज़ी ताफ़ी वासी हादसे में हिक ई घर जा 3 नींगर समेत 5 फौत थी वियल। भातियुनि जा लाश ईरान खां ॾेह आणण बाद घर पहुचाया विया। जनाज़े नमाज़ अदा कई वई। इन हवाले सां अलीगुल कोराई लाइन ते मौजूद आहे। जी अलीगुल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मूंखे ॿुधाईंदो ईरान में घर अंदरि बाहि लॻण सबबि सड़ी फौत थियल नओं देरो वासी हिक ई कुटुंब जा 5 भाती ज़ाल मर्द अबाणे ॻोठ पहुची विया। 22 ॾींहंनि खां पोइ ॿारनि समेत 5 ॼणनि जा मर्द ॻोठ राज़ी पिताफ़ी पहुचण ते कोराम मची वियो। ईरान जी राजधानी तेहरान जे इलाइक़े गाबर वारे इलाइक़े में घर अंदरि गैस सिलेंडर फाटण खां पोइ बाहि लॻी हुई। बाहि लॻण सबबि मुनीर पिताफ़ी जा 2 पुट 19 सालनि जो गुलाम रज़ा ऐं 16 सालनि जो मोहरम अली सड़ी फौत थिया। सड़ी फौत थियलनि में हसन रज़ा जूं 3 न्याणियूं, 6 सालनि जी पठानी, 3 सालनि जी उम्मे फरवा ऐं निज पियाक खीर शीरीन शामिल हुआ। हिक ई कुटुंब जे 5 भातियुनि जा मर्द सड़ी फौत थी विया। वॾी महिरबानी अलीगुल, तफ़सील खां आगाह करण। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।